नाज़रीन, हिंदू बिरादरी पारां सिंध तोड़ी मुल्क जे ॿियनि शहरनि जी घोटकी में बि ॾियारी जो ॾिणु निहायत जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। शहर जे मार्केटुनि बाज़ारुनि ऐं घरनि खे सींगारियो पियो आहे। रवाज़ पेश आहे घोटकी मां एहसान कलवर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, मुल्क जे ॿियनि शहरनि जी घोटकी में बि हिंदू बिरादरी पारां ॾियारी जो ॾिणु निहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ ॾिया ॿारे ऐं बिल्डिंगनि तोड़े दुकाननि में रंगारंगी बल्बनि सां शहर खे सिंगारियो वियो आहे। हिन वक़्तु मौजूदु आहियां घोटकी जी लेडीज़ मार्केट वारे इलाइक़े में। हिते मौजूदु असीं हिंदू बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे ॾियारी जो ॾिणु कीअं मल्हाए रहिया आहिनि। ॾियारी साईं हिकिड़ो ख़ुशियुनि भरियो त्योहारु आहे ऐं मोहबत भरियो त्योहारु आहे। जीअं गुलाब जी ख़ुशबू हूंदी आहे हर जॻह ते हूंदी आहे। दीवाली हिकिड़ो असां हिंदू बिरादरी जे लाइ वॾो त्योहारु आहे, ख़ुशियुनि जो त्योहारु आहे ऐं जीत जो त्योहारु आहे। दीवाली हिन वक़्तु ॾाढी अरूज सां असां वटि कस्टमर ख़रीदारी बि कंदा आहिनि। हिन दफ़े दीवाली जी वधि में वधि शॉपिंग थी आहे ऐं दीवाली कोशिशि करे तव्हां हिंदू बिरादरी सॼनि खे राजा रानीअ तरफ़ां मुबारक। हे असांजो तमामु वॾो ॾिणु आहे ऐं सम्झो त हिन ॾींहं ते असां पंहिंजे माइटनि मिटनि में मिठाइयूं विराईंदा आहियूं, मिलंदा कुलंदा आहियूं। उनखां पोइ रोशनियूं जेको आहे न रोशनी कंदा आहियूं घरनि में, पाड़नि में, दुकाननि ते, शहर में रोशनी माना जेको असां कराईंदा आहियूं। इहो बेसिकली जेको आहे सो असांजो पैगम्बर श्री रामचंद्र 14 साल वनवास पूरो करे पंहिंजे घर ॾांहुं आयो, तंहिंजी ख़ुशी में असां जेको आहे सो हे ॾियारी जो त्योहार मल्हाईंदा आहियूं। असां ॾाढो ख़ुशी सां ॾिणु मल्हाईंदा आहियूं ॾियारी जो। ॾियारी असांजो वॾे में वॾो ॾिणु हूंदो आहे। हिन मौक़े ते असां हिक ॿिए सां मिलंदा आहियूं, मिट माइटनि सां मिलंदा आहियूं, ॾीया ॿारींदा आहियूं, जोत जलाईंदा आहियूं, हिक ॿिए खे मिठाइयूं खाराईंदा आहियूं। असां इहो ॾिणु 3 ॾींहं मल्हाईंदा आहियूं ऐं असांजो हिंदू धर्म जो वॾे में वॾो असांजो ॾिणु आहे ॾियारी जो। असां ॾियारी जो ॾिणु इन करे मल्हाईंदा आहियूं। ॾियारी श्री रामचंद्र महाराज 14 साल बनवास वियो, उन ॾींहुं मोटी आयो बनवास खां। इन करे उन ख़ुशी में ॾियारी मल्हाईंदा आहियूं। तारीख़ 21, 22, 23 वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां हिते ख़ुशि आहियूं पाकिस्तान में, असांखे ॾाढो मज़ो अचे थो। तमामु सुठे नमूने मल्हाईंदा। राम जो जनम जो ॾींहुं आहे। हा, उते अयोध्या में बि मल्हायो, हिते बि सुठे नमूने ॾाढी ख़ुशियूं कंदा हर कोई दीवान ॾाढो ख़ुशि आहे। हिन ॾींहंनि में साईं पंहिंजो मिठाई विराईंदा आहियूं, न्याणियुनि खे मिठाई मोकिलींदा आहियूं, दोस्तनि खे मिठाई मोकिलींदा आहियूं, घर में ख़ुशियूं कंदा आहियूं, ॿारनि बच्चनि खे ख़र्चु वर्चु ॾींदा आहियूं। सोने साईं साधराम साहिब खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। सॼे शहर खे घर परिवार खे लख लख वाधायूं। ॾियारी तमामु वॾी ख़ुशी सां मल्हायूं पिया। 12 महीने जो पुर्ब आहे असांजो। असां पंहिंजो आरती पाठ पूॼा कंदा आहियूं, मंदर में वेही करे, घर वेही करे आरती पाठ पूॼा कंदा आहियूं। असांजो 12 महीने जो त्योहार वॾे में वॾो त्योहार आहे इहो। घणा ॾींहं हलंदो? 3 ॾींहं हलंदो आहे इहो। हा, हिक ॿिए ॾे न्याणियूं घुराईंदा आहियूं, पाण वेंदा आहियूं, ईंदा आहियूं, मिठाई विराईंदा आहियूं, ॾींदा आहियूं। ॾियारी हिन दफ़े पहिरियों त सभिनी खे हैप्पी दिवाली। ॾियारी ख़ुशियुनि भरियो मौक़ो आहे। हर हिकु चाहींदो आहे पंहिंजे ॿारनि सां जेको आहे फैमिली सां जेको आहे इंजॉयमेंट कयूं दिवाली जो। ॾाढो सुठो मौक़ो आहे, ॾाढी ख़ुशी आहे जेको आहे दिवाली हिन शुभ मौक़े ते। ॾियारी जो ॾींहुं साईं हिकिड़ो असांजो साल जो हिकिड़ो तमामु ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। असांजो श्री रामचंद्र भॻवानु जेको बनवास 14 साल बनवास कटे जॾहिं वापसि आयो त असां ख़ुशीअ में फटाका ई वॼाईंदा आहियूं, ख़ुशियूं कंदा आहियूं, मिठाइयूं विराईंदा आहियूं, हर शइ थींदी आहे।